कंदकोट में जमात इस्लाम जी मंशात ख़िलाफ़ एहतिजाजी रैली मंशात के समाजी आफ़त करार ॾिनो वियो। सियासी समाजी क़ौमपरस्त ऐं अक़िलियती अॻुवाननि ऐं शहरनि वरियंग में शिरकत कई। मंशात जी स्मगलिंग ख़िलाफ़ नारा आया ऐं हुकूमत खां फ़ौरी अमली क़दम खणण जो मुतालबो कयो। मंशात नौजवान नस्ल खे तबाही ॾांहुं धिके रही आहे, जंहिंजे करे समाज में ॾोह, बदसलूकी ऐं इख़लाक़ी ज़वाल तेज़ी सां वधी रहियो आहे। मोहम्मद यूसुफ, मुस्तफ़ा मीरानी, आफ़ताब चन्ना ऐं ॿियनि जो ख़िताब। कंदकोट में जमात इस्लामी पारां सूबाई जनरल सेक्रेटरी मोहम्मद यूसुफ जी अॻुवाणी में कंदकोट में मंशात जी वधंदड़ लानत ख़िलाफ़ हिक भरपूर एहतिजाजी रैली मुनक़िद कई वई, जंहिंमें जमात इस्लामी जे कारकुन खां अलावा सियासी समाजी क़ौमपरस्त ऐं अक़िलियती अॻुवाननि ऐं शहरनि वरियंग में शिरकत कई। शिरकत कंदड़नि मंशात जी स्मगलिंग ख़िलाफ़ नारा हया ऐं हुकूमत खां फ़ौरी अमली क़दम खणण जो मुतालबो कयो। रैली खे ख़िताब कंदे जमात इस्लामी सिंध जे जनरल सेक्रेटरी मोहम्मद यूसुफ चयो त मंशात नौजवान नस्ल खे तबाही ॾांहुं धिके रही आहे, जंहिंजे करे समाज में ॾोह, बंद इंतिज़ामी ऐं इख़लाक़ी ज़वाल तेज़ी सां वधी रहियो आहे। हुन चयो त जमात इस्लामी काफ़ी अरसे खां मंशात ख़िलाफ़ जिदोजहद करे रही आहे, पर बदक़िस्मती सां हुकूमती बेहसी ऐं कुझु बाअसर अनासरनि जी मुबैना सरपरस्ती जे करे हीउ कारोबार खुलियल तौर ते जारी आहे। इन मौक़े ते ज़िले अमीर ग़ुलाम मुस्तफ़ा मीरानी चयो त मंशात सिर्फ़ु हिक फ़र्द खे न पर सॼे ख़ानदान ऐं समाज खे तबाह करे थी। हुन इल्ज़ाम लॻायो त लाॻापियल इदारा पंहिंजूं ज़िमेवारियूं पूरियूं करण में नाकाम नज़र अचनि था, जॾहिं त मंशात फ़रोश आज़ादु घुमी रहिया आहिनि। हुन चयो त जेकॾहिं बर वक़्तु सख़्तु क़दम न खंया विया त ईंदड़ नसुलनि खे नतीजा भोगणा पवंदा। मुक़ररनि मुतालबो कयो त मंशात जे अॾनि खे फ़ौरी तौर ते ख़तमु कयो वञे, मंशात फ़रोशनि ख़िलाफ़ बेरहम कार्रवाई कई वञे ऐं नौजवाननि खे हिन लानत खां बचाइण लाइ असराइती हिकमत अमली इख़्तियार कई वञे। इन मौक़े ते अक़िलियती अॻुवान शहरी इतिहाद जे सदर डॉक्टर मेहरचंद, डिस्ट्रिक्ट बार जे सदर आफ़ताब चन्ना, SUP जे दिलमुराद ॾहाणी, मौलाना रफ़ीउद्दीन चन्ना ऐं ॿियनि जी अॻुवाणी में पिणु ख़िताब कयो वियो। रैली जे आख़िर में शिरकत कंदड़नि पंहिंजे अज़म जो इज़हार कयो त जमात इस्लामी हर सतह ते मंशात ख़िलाफ़ पंहिंजी जिदोजहद जारी रखंदी। खबर शामिल करते हैं कंदकोट से। कंदकोट में मंशात के खिलाफ जमात इस्लामी की सूबाई जनरल सेक्रेटरी मोहम्मद यूसुफ की क़यादत में एहतिजाजी रैली। शहर की सियासी, समाजी, अक़िलियती व क़ौमपरस्त रहनुमा और वकला रहनुमाओं की शिरकत मंशात नौजवान नस्ल को तबाह कर रही है। हुकूमती खामोशी तफ्शीशनाक है। मंशात फरोशी के पीछे मुबैना सरकारी सरपरस्ती फौरी तौर कार्रवाई करके मंशात को बंद किया जाए। जमात इस्लाम की मंशात के खिलाफ जिद्दोजहद जारी रहेगी। रहनुमाओं का ऐलान, मंशात के अड्डे ख़त्म न किए गए तो माशरा तबाह हो जाएगा। जमात इस्लामी कंदकोट में मंशात के खिलाफ नारे, हुकूमत से फ़ौरी एक्शन लेने का मुतालबा। नौजवानों को मंशात से बचाना कौमी जिम्मेदारी है। एहतिजाजी रैली से खिताब, मंशात फरोशों के खिलाफ बिला इम्तियाज़ कार्रवाई करने का मुतालबा।